रस्तो छजो वञी था सघो। रोके साहब रोके, उन हाथी जे बच्चे ला टेम थई तो पोए पंहिंजे कीमती वक्त मां असां ला भी कुछ छा चवई थी त रस्तो छॾ मुंहिंजो। अच्छा ठीक आ वञो। तोखे छॾे ॾींदुसि त पोइ मुंहिंजो पलांत कीअं थींदो? पलांत? मूं तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो तूं पलांत कंदे? मां त तोखे सुञाणा ई कान थी। हा मां तोखे कोन पियो सुञाणा, न को तूं बि मूंखे सुञाणी, पर हाणे सुञाणप थी वई आहे। तूं रमू जी माशूक आहे ऐं रमू सफ़र जो दुश्मन आहे। दुश्मनी जी बाहि में अॼु तोखे साड़ी खाक करे छॾींदुसि। ही सफ़र तुंहिंजी इज़त ते अॼु दाग लॻाए पंहिंजी दुश्मनी बाहि विसाए छॾींदो ऐं रमू जो कारो मुंहुं पाणे थी ए मिस्टर, तोखे गलत फहमी आहे। पहिरीं ॻाल्हि त रमूअ सां मुंहिंजो को बि तालुक न आहे। ॿी ॻाल्हि त पलांत जे लाइ औरत जो सहारो वठण वारा बेग़ैरत हूंदा आहिनि। बेग़ैरत बकवास बंद कर। मोहब्बत ऐं जंग में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे, सभु कुझु। ऐं रही रमूअ जी ऐं तुंहिंजे तालुक जी ॻाल्हि, उहा त तुंहिंजी इज़त लहण खां पोइ ख़बर पवंदी। मां चवां थी छॾियो मूंखे। छॾियो मूंखे। अॼु तुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरंदो। जेको रमू जो गाटो आकड़ियल आहे न, उनजो गाटो अॼु हमेशह लाइ धूड़ में मिलाए छॾींदुसि। धूड़ में। छॾियो मूंखे। तहां मूंखे कंहिं मैदान में ज़लील करण जो सोच मूंखे करायो आहे। छा थियो वॾा? ठही पवंदी? ठही वरी आंगठो पवंदी छा? पहिरीं हिनखां एलपिया पुट टेप खसी स्टेप घोड़े जा पुट छुप कर धूड़ करे छॾई। वॾा खीर वठी ॾे। और पोइ कलंदर जी मां तुंहिंजे हिन खीर मां बची पातो। बाबा दुआ कर ज़रूरी वॾेरी मूंसां ठही वञे त पोइ खीर ई खीर अलाह कदो ठहंदी। अरे मुंहिंजो टोप करे की ए वॾा सलेमान भंड जी टोपी हुनखे वापसि ॾी आयुसि। अरे ॿ टे ॾींहं त लॻी सा वठी दो उधारा टोप पाईंदो। वॾा केरु आहे? अदा सफर तू अञा हिते ही छा? यानीअ खे खट ते ॿधी सर्कस जो को नओं करतब थो ॾेखारीं छा? या हिन खट खे छोकिरी समेत चक सां मथे खणंदे? वॾा लॻे थो हिनखे हूअ थी अचई। छा निछ न अरे ईंदी हूंदसि। न हूअ जेका ईंदी आहे न त माण्हू को न को नुक़सान करे वेही रहंदो आहे। दोस्त न सफर तू दोस्त न खा, असां वञूं था। तू पंहिंजो करतब शुरू कर। हलो मुंहिंजूं बकरियूं। अरे रमू बेवकूफ़, मुंहिंजी इज़त खतरे में अथई। तुंहिंजी इज़त खतरे में आहे? जहिड़ो तोखे पटको पातल आहे जो किरी पंदी हली वेंदी। जान छॾ बा,
मां अगई ॾिसने न जूंटर खां हटजंदो आहे मुंहिंजो कुझु न वञे अबा हलो पंहिंजी ड्यूटी संभालियूं अबा तुंहिंजो कमु ॼाण तूं ॼाण हलो मुंहिंजूं बकरियूं हाणे तोखे असां खां को बि नथो बचाए सघे को बि मुझे वेझो न अचिजांइ वरी छा आहे ॻाल्हि इहा आहे त हीअ छोकिरी असांजे ॻोठ जी वॾेरे जी धीउ आहे जमान जी इज़त न बचाईंदुसि वॾेरो असांजी बेइज़ती कंदो ॿी ॻाल्हि त नौकिरी बि वॾेरे वठराए ॾिनी सो हाणे तोसां अछर बुरो करणु खपे मां तुंहिंजो अहिड़ो अछर कंदुसि गप वांगुर में छतियूं छतियूं करे छॾींदुसि पूरो ॻोठ ॾिसंदी धमाल हलायो रे धमाल हले देसी ती तुंहिंजो दोहल वॼाए थो वठां अरे पुराणनि खां टेप लाज़मी आहे चवण मां त वरी उस्ताद सतोरे जी अदाकारी पियो कयां बाबा सतोरो अरे छॾ मां गरम थिया पवंदुसि
छा तव्हां आटो अॼु बि अरे बस सा मुझे मुझे सर तव्हांजे अचण सां हिन ॻोठ में अमन त थी वियो आहे पर कुझु माण्हुनि खे शिकायतूं अञा बि आहिनि। इस्माइल साहब तव्हां सही था चयो। असल में शिकायत उहे कंदा जिन सां इंसाफ़ नथो थिए। बहरहाल असांजे पुलिस महकमे जी पूरी कोशिशि आहे त हिन ॻोठ में अमुन पैदा कयूं। कुझु अमुन थी वियो आहे पर हितां जा के माण्हू अहिड़ा आहिनि जेके नथा चाहिनि त हिन ॻोठ में अमुन थिए। सर कुझु माण्हुनि जी शिकायत आहे त पुलिस तशदुद करे मिस्किन माण्हुनि खे ॾोहारी बणाए लाकअप में रखे थी जेके कंहिं बि केस में इन्वॉल्व न आहिनि हूंदा। तव्हांजे हिन सवाल जो जवाब मां तव्हांखे हींअर ई ॾियां थो। हा देखो सर ये मोबाइल चोरा ऐं बाफ़े नथो। अच्छा वे बाबा वे देखाना यस सर। तूं चांहि केक ते वठी आ बाबा। मोबाइल चोरी कई थी त हाणे ॿुधा किथे रखी अथई। बेटा ईअं न कर प्यार सां थो पुछे ॿुधा। तव्हां ॾिसो ॿुधाए केॾो प्यार सां पुछांसि पियो त बाबा ॾाढो थी ॿुधा बाबा चांहि हाँ पुत्र हाणे ॿुधाए त तो मोबाइल चोरी कई आहे तोखे ख़बर ई कान्हे। अबाणे यार मुझे मोबाइल मुख खई आ मुझे उन दोस्त करनी है मोबाइल उन मुख खई आ तो कई आहे एडी इज्जत ॾिनी मैं त मां चोर न आहियां कुंको थी वेठे ऐं हाणे मूं कई आहे बाबा मूं कई आहे। हाणे ॾिठ ॿ चंपा आयामांसि न त चवे थो त मूं चोरी कई आहे ऐं तव्हां जूं शिकायतूं आहिनि त असां हरू भरू तशदुद था कयूं मिसकीन माण्हू था पासायूं। केॾो प्यार सां इज़त ॾिनीमांसि विहारियोमांसि चांहि केक खारायामांसि। ॿुधायो त पुलिस जो कहिड़ो ॾोह आहे। अरे धिंगाणा वठी वञ हिनखे करीसि लाकअप त तराई वठूंसि। हिन खां हिकिड़ी न 4-5 मोबाइलूं निकिरंदियूं। साहब सब तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। सलाम अलैकुम बाबा। हा बाबा हुकुम कयो। साहब असां तव्हां ॾे तव्हां खणी आया आहियूं बाबा। तव्हां पर कंहिंजी तव्हां? असां इन लाइ आया आहियूं जेको असांजा महीने ते टैक्स तव्हां था वठो महिरबानी करे असां ग़रीबनि खे इहो बख़्श कयो। छाजो टैक्स? केरु वठंदो आहे तव्हां खां टैक्स? बाबा मतलब त तव्हांखे ख़बर न आहे। ख़बर ॾिनी छो तो साहब ॿुधा न बाबा। न अकबर हल तालो हर भरो ॻाल्हि गीची में न पइजी वञे। ॻाल्हि गीचीअ में? बाबा जेका ॻाल्हि आहे न तव्हां साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो तव्हांखे कुझु कोन थींदो। असल ॻाल्हि इहा आहे इहो जमादार आहे न इहो नालो छा आहे? बाबा रमू इहो रमू। हा बाबा इहो रमू जमादार इहो हर महीने ते असांखां टैक्स वठंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि हा चई ॾे कहिड़ी बि ॻाल्हि आहे? साहब ॻाल्हि इहा आहे रमू ऐं रमू जा साथी जेके पुलिस वारा आहिनि हे नशे जो वापार कंदा अथव ॻोठ में। छा थो चई? बकवास थो करी? तोखे जलम न ॻाल्हि न कर हर भरो ॻाल्हि गीची में पइजी वेंदी। असां ग़रीब आहियूं। छा इहो सच आहे? साईं असांखे कूड़ हणण में कहिड़ो फ़ाइदो मिलंदो साईं? हा से सामने साम्हूं बि चवंदासीं। ठीकु आहे त पोइ अचो मूंसां।
सलाम वालेकुम सलाम तव्हां में साईं मोहम्मद रमज़ान कहिड़ा मोहम्मद रमज़ान हिकिड़ो मोहम्मद ॿियो रमज़ान मां ई आहियां जे न हुजां तॾहिं मां चवां त मां ई आहियां हुकुम कर कंहिंखे ॿधिणो आहे कंहिंखे धमकाइणो आहे साईं अहिड़ो को मसइलो ई न आहे साईं पैसा आहिनि ज़ाहिद साहब खे ॾिजो साईं उनखे ॿुधायो तव्हांजो मुलाज़िम ॾेई वियो पैसा आहिनि त पूरा न हा साहब आहिनि पूरा भले गणियो माना त जेका हिननि ॻाल्हि कई उहा सही निकिती साहब हे तव्हांजा पैसा अमानत ई अच्छा पाण खे बचाइण लाइ पंहिंजो गुनाह मूं ते थो आणी हा गुनाह छाजो गुनाह साहब हे पैसा तव्हांजे मुलाज़िम खणी आयो आहे भाई तूं छा थो चई साहब खे मूं पहिरियों चकर ॾिठो आहे चवीं रे छा थो खोबला साहब ॾिसो ॾिसो विड़े थो बस रामू बस तुंहिंजी सॼी हक़ीक़त जी मूंखे ख़बर पइजी वई आहे हिननि सभु कुझु मूंखे ॿुधायो आहे त तूं कीअं मंटलियूं वठंदो आहीं सर हे पाण ॾोहारी हे सफ़रू जुआ जो अॾो हलाईंदो आहे ऐं हीउ अकबर धाड़ेल आहे ईअं ई चवंदे हा हेॾे करिए पैसा अचे वठ मिस्टर मोहम्मद रमज़ान You may go. You are suspended. तुंहिंजी ऐं तुंहिंजनि सिपाहियुनि जी हाणे हिन थाणे ते ज़रूरत न आहे तव्हां वञी सघो था सम्झी अरे बात ॾो छा आहे ॾो जी तोखे ख़बर पइजी वई छा आहे ॾो तूं रिश्वत वठंदे पकड़ियो हुई ऐं पुछी थो त ॾो छा आहे ये थाड़े खणीअसि ख़बर पवंदसि हाणे असांखे न चुस पुस कयो हुई हाणे त ख़बर पवंदसि अरे हुई छा वरी बि कुझु आहे असांजो हॾो आहे हा वॾा वरू सही थो चवई भाउ ए वॾा हाणे ज़िद था लह यार इहा ॿुध न हुनखे झाड़ेलनि खां हलाईंदासीं न त पाण ते लॻल हो बि धोपी वेंदो दाग 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 ऐं तुंहिंजो बि प्रमोशन थींदो ऐं असांजो बि थींदो न बा तव्हां त मूंखे ज़लील करायो हणायो पाटा पाटा कीअं खाईंदे धमाल हलाईंदासीं न हिक में हुन सां प्यार जी ॻाल्हि पियो थियसि अलाए कहिड़ो कम माराई मूंखे हा तो खणी हला न ठीकु आहे त पोइ तयारी पकड़ कसम दे महाराज वॾो थी यार मूंखे हो माराईंदासीं अरे होई जा हिकु मां तो खणी हला न हा तूं खणो 50 अथर जल्दी कयो हा जल्दी कयो हल अॻियां लिखो हल टेप खण वरी विसरी न वञई हलो बात खणी लो जा ओ असांजे बहादुर दोस्तनि खे मारे ऐं सुठो न कयो आहे बहादुर अरे बहादुर त उहे आहिनि जेके पंहिंजे धरतीअ तां जानियूं कुर्बान करे हमेशह लाइ अमर जेके बचा उहे कासी सॾिया विया तव्हां बहादुर न पर जाबिर आहियो ॾाढ जा बादशाह जेके पाण खां हीरनि ते ज़ुल्म करे बहादुर था सॾजनि उहे दुनिया में वॾे में वॾा अहमक ऐं बदहवास ज़ालिम आहिनि जीअं अवां आहियो बदतवाज़ त तूं आहीं मारण लाइ तयार थी
सच कदर बनाए मरंदो पर सदाई सच के खत्म करने वाला पाण मरंदा आहिनि पाण न ममड़ा न तक्कड़ न तू हा मां मतलब मतलब मुंहिंजी दुश्मनी रमू सां हुई ऐं मुंहिंजे हिन यारनि जी तोसां ऐं तो मुंहिंजे चवण ते रमू खे हटाए ऐं पंहिंजे पाण सां दुश्मनी कई अथई ऐं पंहिंजे पाण खे अकेलो करे ऐं मुंहिंजनि हिन दोस्तनि जो रस्तो ठाहे छॾियो आज़ाद खान असां पंहिंजे दोस्तनि नांग ऐं जाबर जे प्लान तुंहिंजे मौत ते ख़तम कंदासीं अच्छा हाणे सम्झुसि त तव्हां उन नापाक वजूदनि मां आहियो जेके हिन धरतीअ जे छातीअ ते दाग आहिनि दाग सुठो पुॼेव त मूंखे मारे छॾियो तव्हां ज़िंदह कोन रहंदो ज़िंदह इन कम लाइ त तयारु थियोसि ख़बर न आहे त यार सफ़र मूंखे छो रोकियो ममड़ा मूं सोचियो त साहब जो आख़िरी टाइम थियो ऐं उन लाइ साहब खे मरण खां अवल हिन दुनिया जो रंगीन मंज़र ॾिसिजे
सवेल खां वठी मुनी मुनी बि थी करी तोखे ख़बर न आहे मुनी मुंहिंजी मासी जी पुफी जी सोट जी ॾोहिटरी जी भेण जी मां जी नानी जी धीउ जो नालो आहे पोइ बि तोखे शर्म नथो अचे सवेल खां थी वठी मुनी वञ तूं पंहिंजे मुने ॾे त मां हिननि सजन खे ॾिसां तोखे नचायो अथनि मां हिननि सभिनी खे नचायो थो वञ ॾाही सतोरी हल हिकिड़ो मिंट जून जा दुकान मां पहिरीं पंहिंजे साहब खां हाल वठां साहब तो हुन जूंडरे जे करे मूंखे नौकरी मां सुसपुस कयो हो न हाणे जे ख़बर पर साहब तूं खुट कोन कर हिननि सभिनी जी अहिड़ी तबाही थींदी छो जो मां पंहिंजो अहिड़ो वॾो फोर्स वठी आयो आहियां रमो घणा ॾींहं मस्ती कई थई अॼु तव्हां पंचनि जो ख़ैर कोन हिको अरे तू असां पंचनि खे छा मारींदे भोला असां पंचनि ते पंचतन पाक जो सायो अथई अरे रे हलायो टेप त हिननि खे ॼां धमाल टेप वॼा मोड किथे आहे टेप सोचरा हा टेप वॼा टेप हा टेप खोर किथे आहे शरबत तो जूदीर ना बा मोड किथे आहे टेप त वरू वटो ई ने वरू तो टान ए पेड़ा हा मां खड़ी आयो आ कोण मां हिननि खे चवां पियो कंहिं मैदान में मूंखे ज़लील कराईंदा हा हाली विढ़ूं कोन था नंगना ज़ीर पिया रमू तुझे साहब खां अवल तुंहिंजो ऐं तुंहिंजे साथी जो मौत थींदो अदा भला मरण मारण ज़रूरी आहे मिड़ई हल्की थपा थुपी करे असां मां हथ कढो भला त का वञी हल्की फुल्की का रोसड़ी बोसड़ी कयूं पहिरां तव्हांखे हल्की मार ॾिबी जेकर तव्हां बचियो त पोइ ॿियो कुझु अरे वठोसि ॾाढो था ठुड़की न उठा अरे ये भी न बचन Ada.
मां भाजी वस जो टाइम ना है इनन के तोरो पी मारी दो चा सदिश के हण फायरिंग कर मुआरो फायर मिस थी दो तोरो कर मिस ही न थियो आ जेदी मन थी हणी पापा भेड़ी से ठोशा हणी से ठोशा अनासो थई बेनको थई नकी कोने से हल इने लेटायो जेके का सही पाडो लेटाय छे बटरे मार तो मां चातो मारी हेडा फेरिंग मां तो के अकेलो कौन छडी दे अरे मां केड़ो परण चातो तो तुम अकेलो नथी छडी यार फायरिंग कर मुकाबलो आ पा 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 बच्चियो अरे छोरा मां शरबत हारे अरे शरबत ही आ मेरा न तो बधाई चीन जो कट जोस न छर जोस केड़ा ओ जरा हां उंडर थई हां रमू चवा त हिन जो जिन कढणो आ एड़ो दा कढो सन बंद थी वने हिकड़ो फायर करे पो मां वणा थो वतन कार्ड ठाराणो मां पंजे पी जो भी ठाराए मां पंजो भी ठाराया थो मारी वया हथियार फिटी कर हसीना हां हे छा
मां जॾहिं खे पियो तो छेड़े वारिस खान कोन ईंदो तूं बि मरंदी वारिस खान बि मरंदो वारिस खान जियो मां जॾहिं सानो बिड़ी हां केड़ा थक लगा थव कचड़ा हो नंढड़ा हो जान छडी मां वन्यो तहां के कुटिया तो माथो लजी थिया मार पोए किड़ी थप थस अरे ते सिंध में छातो करी वनी इंडिया जे बॉर्डर ते पी सपनी जावारन जे फौजन के पियोस कर मुंह तुझे केड़ो नो कयो अड़े मां गई फिराए जो नहीं मुझे पे डाले तो मां गई वही ने सा दुश्मनी कौन कर से अकाली माई भूत नहीं भागे बचो पात्र ओदा अदा मां तो सा दुश्मनी खत्म कई मां पंजे हमरान के झलिया तो वनी पर तू पंजे हमरान के भी समझा मुखा जोर है ना बाबा एड़ो चिन कटे नहीं जा तुझो अरे बाबा जिन को न तुझो हमराट तोप भलिया तो हाई मुझे अन्या ते नासर मां धप न थी वने एकड़ी सलाह जाए जी जी अज ले खाट की सासिया कुछ कसा वनी दोल बोल वजा दोल वजाया चोबा दोल वजाया मां केड़ो कांडे रे फकीर जो पुट रहे हां जो तो हजलो वजाइन से बेनु के बख्श कर मु तो बह कई अल ताणे भई वतन कांड वठू बोड जो सामान रमू ते बीजा सा पहुंची व्यासी परे थी रस्ते खां नतड़ी बंदूकन सां पिप फाड़ चम सां अरे भली मुजो पिप फाड़ पेरीन में दिस त गोली आहे करी सवाई पेर पेरी हां कानून के मजाक समझो हां मुके माफ कर मुझी जान बच चवन माफ थई असा हलूं था काडे विंदो तवा के मुसा गड थाने ते हलणो सब छा कयो बाबा तवा के मा थाने ते बंद कोन कंदुस तवा त इनाम जा हकदार है अरे जेके फिटनेस हुंदे ब ठका जो आवाज बुधंदा हन त घर वनी लिकंदा हन आई तवा अनफिट पर मुझे नजर में तवा मुकम्मल फिट आयो आई तवा अली थाने ते पंहिंजूं ड्यूटियूं संभालियो ऐं तूं बि